तव्हां एहतिजाज छो था कयो? साईं बात मुझे बच पुरिया धाड़ेल कोई मारण जे कढाने अजीज मंगिया पप्पू बा पुलिस वारा साईं वो धाड़ेल केड़ो आ? साईं पप्पू मंगी उनजो साईं छोरा खुदा बख्श मंगी और अजीजुल्लाह मंगी कल भी साईं मुझे पुटन के माराया बिन सिपाही को मौला बख्श लागो हाजी खान खुखराणी और हिकिड़ो साईं अॻु में इहो धाड़े जे पाण सौट खे मारे चुको आहे उनमें साईं कोई ख़तरो आहे हींअर मां सूरत आयो आहियां वो तव्हांजे मुस्लिम ॿारनि खे छो ॿधो? साईं हुनजी चुर्चा न धाड़े जी चुर्चा ते मूंखां माना रुंधो कयो अथव साईं मां 30,000 ब्याज वठी ऐं छोकिरा हिन सिपाहियुनि खे छॾाया चोरी पे हाफ़िराई कंदासीं त एॾी नाजाइज़ वो सिपाही के जा नाला छा आहिनि जिन तव्हां खां रिश्वत वरिती? मौला बख्श लागो ऐं साईं हाजी खान बखराणी ॿई साईं लोफर आहिनि चोरनि जा यार आहिनि ॿई हुननि जा यारी अथनि मां ग़रीब आहियां काॾे वञा मां हिते सूरत आहियां हिते बि अलाए फेर करे अलाए छा थिए साईं हाणे बि दग सां साईं 2-3 गाॾियूं अहिड़ियूं पई टके ॼण मां बुट ॿधी हिते पहुतो आहे हींअर बि मूंखे ख़तरो आहे त मां छल घर पुॼां ग़रीब आहे साईं मुंहिंजी मदद कयो मां काॾे वञा साईं उन मुस्लमान नंढड़े जा नाला छा आहिनि? साईं मोहम्मद अयूब जेको सैलून हलाईंदो आहे जेको सैलून तो खयों अथऊं सरेआम ॾींहं जो साईं शहर में कुटींदा हुया को लोफर त कोन्हनि छरी पऊं असां सॼे शहर में पुछनि वरी ॿियो दर्दी आहे मुंहिंजो नंढो छोकिरो आहे मोहम्मद असलम ते उघाड़ा करे मुंहिंजे थाणे ते कुटिया आहिनि सिपाहिनि सिर्फ़ु हिन धाड़ेल पप्पू मंगे चुर्च ते ऐं अज़ीज़ुल्लाह ऐं ख़ुदा बख़्श जे चुर्च ते मां ग़रीब आहियां मूंखे वाह न आहे मां पैसो बि न आहे मां सुञो आहियां ग़रीब मिसकिन वो पैसे वारा बि आहिनि लोफर बि आहिनि पुलिस बि उनजे हथ ते थी हले इहे ॿई सिपाहियुनि जा